हज़रत इमाम अली अकबर साईं रज़ियल्लाहु तआला अन्हु, हज़रत क़ासिम रज़ियल्लाहु तआला खां पोइ अली अकबर साईं रज़ियल्लाहु तआला अन्हु, उन खां बाद मोकिलाए थो पीउ खां, बाबा साईं हाणे मूंखे इजाज़ो मिले था ऐं क़ुर्बान थियां। तंबू में रुगो अधो बीमार रहियो आहे ऐं साईं जन हिन ॿियो मुंहिंजो सिर हाणे ॿियो तंबू में माण्हू कोन्हे, मूंखे हाणे इजाज़ो मिले थो। पाण था फरमाइनि अली अकबर पुटु 18 वरह जी नौजवानी तुंहिंजे शादी जो वक़्तु, हिन वक़्त में आउं तोखे जो मोकल ॾियां, मुंहिंजे दिलि ते बि कुझु बार आहे की न। हे संगत सॼी लॼी आहे, बचा ॿिया विया आहिनि, ॿाहिरि विया आहिनि। अली अकबर हाणे तूं मूंखे मोकल ॾे त आऊं वञा। रोई ॾिनो अथईं, रोई ऐं क़दमनि ते किरी चयो अथईं, क़िबला साईं जीअं तुंहिंजी मर्ज़ी हुजे, मूंखे त ताक़त कान्हे का, पर क़िबला मां हुजां वेठो तंबू में ऐं तूं साईं वञे रहीं, मुंहिंजी दिलि सहंदी। मुर्शिद वञे मैदान में ऐं मुरीद वेहे बाबा साईं, पर जेकॾहिं तूं ईअं कंदे मूंसां त मूंखे हिकिड़ो रुगो मुंहिंजो अर्ज़ु ॿुध त मूंखे क़यामत जे ॾिहाड़े में नाना साईं जेकॾहिं पुछे त अली अकबर तूं छो वेही रहे तंबू में, मुंहिंजे बचे हुसैन शहीद पियो थिए तुंहिंजी वक़्त में तूं छो वेही रहे, त मां नाना साईं खे कहिड़ो जवाबु ॾियां। पोइ बाबा साईं तुंहिंजी जीअं मर्ज़ी हुजे वधीक। पाण अखियुनि मुबारक में पाणी आणे फरमायो त पुट अली अकबर, मुंहिंजा बिलाल बांगा, जेकॾहिं रब करीम इहा मर्ज़ी आहे त तुंहिंजी क़ुर्बानी बि मां पेश करियां त मां तोखे बि क़ुर्बानी वास्ते मोकल ॾिनी, वॾी वॾी क़ुर्बानी। मां तुंहिंजी जुदाई खे बि सीने ते सहंदुसि, पोइ तोसां बिश्त में हली थो, मां बि तोसां अचे थो मिलां, तूं अॻु में हल मां पोइ थो अचां। अलाहु अकबर कबीरा। ख़ुशि थियो आहे, पंहिंजे हथ सां मुबारक सां दस्तार छॾी ॿधाई अथनि, पंहिंजे हथ मुबारक सां कमरबंद ॿधायो अथनि, पंहिंजे हथ मुबारक सां तरार ॿधी अथनि, पंहिंजे हथ मुबारक सां नेज़े ते नेज़ो हथ में मुबारक में ॾिनो अथनि, पंहिंजे हथ मुबारक सां घोड़े ते चाढ़ियो अथनि, पोइ रुख़्सत करे हवेली मुबारक मंझां पंहिंजे बचड़े खे मोकिले ॾिनो अथनि। ॾिसनि था वेठा मुंहिंजा मौला, हे बि को मां तोखे पेश करे ॾिनो, जो घुरे सो मज़ा आहे, बचा आहे, ॿार आहे, तंबू हल यार, हे सभु तुंहिंजे मिल्क मज़ा आहिनि, जेको वणई सो वठि। हो मुंहिंजा सुहिणा, ध्यान ते हथ रख, नौजवान पुट हीअ मोकिलाए, हवेली वारनि जो छा हाल हूंदो। बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु तआला अन्हा पुफी जे पालियो हो, उहा छा चवंदी दिलि में त बचण खां पोइ ते हे असां बंदो, पीउ जे दिलि में छा हो। ऐं मुंहिंजा सुहिणा, जंग जे वास्ते मैदान में हथ सां ठाहे सिंगारे महिमान बणाए मोकिलियो वञे, उन खां बाद जंग जा सिफ़ूं उथलाए 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 जंहिं वक़्त में पोयों वक़्तु थिए या अमर इलाही पहुचे, तंहिं वक़्त में हिकिड़े दुश्मन जो नेज़ो लॻो आहे ऐं उन नेज़े सां पाण हेठि ते किरिया आहिनि, सॾु कयो अथनि, रड़ कई अथनि, या अबताहु अदरिकनी। पहिरियों जंग में जाड़े था रुख रखनि, अलाह पाक थो ॼाणे पियो त शींहं ॿकिरियुनि में जीअं घिरे ईअं हिननि जंग कयूं आहिनि। तारीख़ जे वर्कनि खे खोले ॾिस, दोस्त ऐं दुश्मन चवनि था त हेॾे बेजिगरी सां, हेॾे बेसरव सामानी में इहा जंग अहिड़ी ॿिए कंहिं न कई आहे, रुस्तम खे बि ताक़त कान्हे का, सिर्फ़ उथलाए ज़रे घटि फुरात ताईं पहुचाए हिननि खे, ऐं पोइ वरी मोटियो आहे। दिलि में ख़्यालु आहे त शायदि मुंहिंजो वक़्तु वेझो आयो आहे, चई बाबे साईं खां वरी मोकिलाए अचां। वरी आया आहिनि तंबू ते, पाण ॿाहिरि बीठा आहिनि, अचे भाकुर पातो थी क़दमनि ते लॻो आहे, पुट मोटी आयो आहियां, भली करे आए, बाबा बाबा चुम त हाणे मथां इहा मोकिलाणी पोइ हुजे, छो मुर्शिद कहीं मूंखे पहिरें पई अचां, भाकुर पाए अचां। बाबा साईं हिकिड़ो पाणी जो गिलास न हुजे मूंखे, ऐं उहो थिए त मां हे कुल 22,000 लश्कर इते क़तल करे ॾियां, पर वाह त सुखी वियो आहे सोना। पाण फरमायोसि पुट फिक्र न कर, सुतती वरी तोखे उहो प्यालो प्यारींदा जो उञासुली वेंदी हली, उञासुली वेंदी हली। पाण पंहिंजी ज़ुबान मुबारक ॾेखारियऊंसि,
ॾिठईं त मुंहिंजे ज़ुबान खां बाबा साईं जी ज़ुबान त ज़ोर सख़्तु थी वई आहे। पाण पंहिंजी मुंडी मुबारक चुसरायूंसि, थोरी तस्कीन थी, पाण वरी मैदान जंग ते विया। सिफ़नि खे उथलाईंदे उथलाईंदे जंहिं वक़्त में वञी उहो वक़्तु पहुतो, वञी थोरे तां हिते किरण ते आया, तॾहिं सॾु कयूं, या अबताह अदरिकना, या अबताह अदरिकनी, बाबा साईं हाणे पहुचजांइ, पोइ इहो वक़्तु आहे, बाबा अच मोकिलायूं वञ। मुंहिंजा सुहिणा संगत सारी वेल ऐं हिकिड़ो बचिड़ो जेको सॼे घर जे कारखाने खणण वारो, अॼु उहो सॾे थो त मोकिलाए। पाण मथां पहुता आहिनि, तकड़ा तकड़ा पहुता आहिनि, पंहिंजे बचे खे बिची मथां खणी ऐं हंज जे मथां मथो मुबारक रखियो अथनि, अखियूं ॿुटियल हुयूं। जॾहिं हंज जी ख़ुशबू पहुती त पोइ अखियूं मुबारक खोले ऐं ॾिठऊं। पाण फरासत पुट अली अकबर जी बाबा साईं कीअं थो भाई? चई ॾाढो ख़ुशि आहियां बाबा, ॾाढो ख़ुशि आहियां, आसमान खुलियो आहे, नाना साईं आयो आहे। बाबा साईं पाणी जा ॿ गिलास खणी आयो आहे, मूंखे चए थो अली अकबर हथ तोखे पियारियां। अर्ज़ु कयो आहे कि भला मूंखे ॿई इहे गिलास ॾियो, मूंखे ॾाढी उञ लॻी आहे, इहे ॿई गिलास मूंखे ॾियो। पाण खण त पुटु तोखे इहो हिकिड़ो गिलास खोड़ आहे, मुंहिंजो हुसैन बि अचे थो न पियो, उन जे कान खयो बीठो आहियां, उहो बि अचे थो, उनखे बि पहिरियां।